ब्यूरो चीफ नियाज़ हुसैन तुनिया जी रिपोर्ट मूजिब कंबर में ज़िले सेहत खाते पर हेपाटाइटिस जे आलमी ॾियारे जे हवाले सां सेहत खाते जे ऑफिसरनि ऐं अमलदारनि लेडी हेल्थ वर्कर ऐं CMW तरफ़ां ज़िले सेहत ऑफिसर डॉक्टर गुलज़ार अहमद तुनियो ऐं ADHO डॉक्टर सैयद हबीब शाह बुखारी जी अॻवानी में DHQ अस्पताल खां वठी CMW स्कूल ताईं हथनि में बैनर्स खणी अवाम में हेपाटाइटिस जहिड़े मोज़ी मर्ज़ बाबति सुजाॻी पैदा करण लाइ रैली कढी वई, जंहिं ते सेमिनार पिणु मुनक़िद कयो वियो। इन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे DHO कंबर शहदाद कोट डॉक्टर गुलज़ार अहमद तुनियो, डॉक्टर सैयद हबीब शाह बुखारी, न्यूरो फिजिशियन डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा तुनियो, CMOW स्कूल जी प्रिंसिपल डॉक्टर रज़िया सुल्ताना जरवार ऐं फिजिशियन डॉक्टर संतोष कुमार चयो त हेपाटाइटिस हिकु मोज़ी मर्ज़ आहे। हेपाटाइटिस खां बचाव लाइ समूरी दुनिया में 28 जुलाई ते आलमी ॾियारो मल्हायो वेंदो आहे। इहो ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त जीअं अवाम में हेपाटाइटिस जहिड़े मोज़ी मर्ज़ खां बचाव लाइ सुजाॻी पैदा कई वञे। ज़िले कंबर शहदाद कोट में सेहत खाते सिंध जे मुकमल सहकार सां हेपाटाइटिस जे मर्ज़ में मुब्तला मरीज़नि खे मुकमल कोर्स DHQ अस्पताल कंबर मां मुफ़्त में फ़राहम कयो वेंदो आहे, जॾहिं त ज़िले सेहत खाते कंबर शहदाद कोट तरफ़ां स्कूलनि में पढ़ंदड़ शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि, उस्तादनि ऐं ॿियनि माण्हुनि जी स्क्रीनिंग टेस्ट कई वेंदी आहे त जीअं असांजे ज़िले जो अवाम मोज़ी मर्ज़ खां बची सघे। हुन जो त असां अवाम खे आगाह था कयूं त उहे अथाई डॉक्टरनि खां दवा न वठनि, छो त उन्हनि पारां लॻायल इंजेक्शन मां हेपाटाइटिस थियण जो ख़तरो हूंदो आहे। असां अज़म कयो आहे त पंहिंजे ज़िले कंबर शहदाद कोट खे मोज़ी मर्ज़ हेपाटाइटिस खां पाक बणाईंदासीं।